नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त चीफ जस्टिस पाकिस्तान जस्टिस गुलज़ार अहमद के इलेक्ट्रिक जे तफ़सीली ऑर्डर जो हुकुम ॾेई छॾियो। इन सां गॾु इहो बि चयो वियो त शहर में करंट लॻण सबबि जेतिरियूं बि फौतगियूं थियनि इन जे केस में CEO के इलेक्ट्रिक जो नालो शामिल कयो वञे। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्टर में चीफ जस्टिस पाकिस्तान जी सरबराही में हाणे ऐलानियल लोड शेडिंग ऐं करंट लॻण सबबि फौतगियुनि जे मामले ते ॿुधणी थी आहे, जंहिं सिलसिले में CEO के इलेक्ट्रिक ऐं चेयरमैन नीपरा अदालत में पेश थिया आहिनि। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस पाकिस्तान के इलेक्ट्रिक जे कारकिर्दगी ते सख़्त कावड़ जो इज़हार कंदे चयो त CEO के इलेक्ट्रिक जो नालो ECL में विधो वञे ऐं के इलेक्ट्रिक जा तफ़सीली ऑडिट कई वञे। जश्न आज़ादी जे पुरमुसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 030831612828। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।